घोटकी अब्दुल खालिक कोराई। घोटकी में पसंद जे पढ़ने के मामले तां पीरसन अगवा वाटसन जो एहतजाज। ख़बर मूजिब घोटकी के रहमवाली जे मलिक बरादरी के माण्हुनि जो प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ मुख्तियार मलिक, अब्दुल हक मलिक, गुलाम कादिर मलिक, ऑल सिंध मलिक इतिहाद जे इमरान मलिक ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त हिकु महीनो पहिरीं असांजे नौजवान महताब मलिक मारवी कोरी सां हैदराबाद जे कोर्ट में पसंद जो परणो कयो आहे, जंहिंखां पोइ जावेद कोरी, गुलज़ार कोरी, सिकंदर कोरी ऐं ॿियनि पसंद जी शादी कंदड़ नौजवान महताब मलिक जे चाचे अब्दुल मलिक खे 6 ॾींहं पहिरीं अगवा करे विया, जंहिं बाद असां बार बार घोटकी ए सेक्शन पुलिस खे इतला कयो, पर पुलिस अञा ताईं का बि कार्रवाई नाहे कई। हुननि चयो त ख़दशो आहे त असांजे पीरसन खे जवाबदार मारे छॾींदा। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ IG सिंध, DIG सखर ऐं SSP घोटकी खां मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांजो माण्हू बाज़ियाब कराए वञे। ॿी सूरत में पूरी सिंध अंदरि मलिक बरादरी भरपूर एहतजाज कंदी।